सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। असां से न असां कॾहिं गाॾी में चढ़ूं, ड्राइवर गाॾो हुजे, जेकॾहिं ड्राइवर गाॾी हलाईंदो हुजे, असां वेठा हुजूं, त पोइ असां केतिरा दफ़ा निंड कंदा आहियूं, केतिरा दफ़ा झपकी लॻंदी आहे, केतिरा दफ़ा बेफ़िक्रा बि थियणो की ॾेबो त कींदासीं, पोयों त कींदासीं, खाईंदासीं, ॻाल्हाईंदासीं, कीअं हूंदासीं। जेकॾहिं ड्राइवर गाॾी हलाए असां सुम्हिया पिया हुजूं, कोई ॻाल्हि कोन्हे, ठीकु आहे, सुम्हिया ई पिया हूंदासीं, ठीकु आहे, अञा कंहिं महिल चवंदा आहियूं यार गाॾी में सुम्ही वठंदासीं, हाली जागूं था, बाक़ी निंड गाॾी में करे वठंदासीं, सफ़र में छा कंदासीं, ड्राइवर हलाईंदो। जेकॾहिं असां निंड कयूं था त शायदि पाप हुजे न हुजे, कुझु नथो चई सघूं की कहिड़ो पाप आहे, पर जेकॾहिं ड्राइवर खे अखि लॻी वञे पोइ छा थींदो। असां जेतिरी निंड करूं परवाह न आहे, उनखे अखि लॻी वञे पोइ छा थींदो। ड्राइवर खे अखि बूत करण जो हक़ कोन्हे, उनजे लाइ अखि छिंब पाप आहे, सॼी ज़िंदगी जे हथ, सॼी ज़िंदगी उनजे हथ में, यानी पूरी जवाबदारी उन ते अची रहंदी आहे। त साॻे नमूने असां जॾहिं उन सच साईं जी रहमत सां गॾु हलंदा आहियूं, गुरू जी शरण में पहींदा आहियूं, त पोइ असां पंहिंजो पाण खे उनखे ॾेई करे पंहिंजो पाण रिलैक्स थी वेंदा। हक़ीक़त में पोइ सॼी वागूं उनजे हथ में अची वेंदी, असां थोरा बेफ़िक्रा थी वेंदा। ऐं पोइ बेफ़िक्राई जो मक़सदु इहो कोन्हे त असांजी मनमानी शुरू थी वञे, जागे बि उहो ॻाल्हियूं बि गाॾी बि हलाए, ऐं अञा असां कुझु उनजे लाइ कुझु उबतो ॻाल्हायूं या कुझु चऊं। असांखे उनजो ध्यानु रखणु खपे, जेको एतिरो जागे थो, एतिरो करे थो, उनजो ख़्यालु रखणु वरी असांजो फर्ज़ु बणिजी वेंदो आहे। उनजी टोटली संभार, उनजो ख़्यालु, उहो सभु असांजे मथां फर्ज़ु बणिजी वेंदो आहे। उनजो धन्यवाद, उनजो सभु कुझु। असां वेंदे वेंदे रस्तो हेॾे होॾे थी सघूं था, पर उहो पंहिंजे फोकस ते हलंदो, उनखे जेका पॉइंट मिलियल हूंदे पहुचंदो, उन तरफ़ वेंदो, उहो ॿिए पासे न ॾिसंदो। इन करे ड्राइवर जॾहिं गाॾी हलाईंदो बि आहे, ॻाल्हाईंदो बि रहंदो आहे, पोयों बि तकींदो रहंदो आहे, हेॾे बि हलंदो आहे। केतिरा बार ड्राइवर ईअं बिल्कुलु बेफ़िक्रो बि थियो हूंदो आहे, ईअं लॻंदो आहे यार गाॾी हलाए कीअं थो, पर उनजो फोकस हिकु जॻह ते हूंदो आहे, ॿिए पासे उनजो न भिटकंदो। हू पंहिंजे फोकस खे गॾु खणी करे हलंदो आहे, त मूंखे पहुचणो किथे आहे, तके काॾे बि वञे, काॾे बि ॻाल्हाए कुझु बि, लेकिन वेंदो पंहिंजी डायरेक्शन में, ॿिए पासे कोन वेंदो। जेको बि आहे, तंहिंजे करे हू असांखे सही डायरेक्शन में वठी हलंदो आहे, छाकाणि उनजे दिमाग़ में उहा मंज़िल भरियल आहे। साॻे नमूने जॾहिं असां उन सतगुरू जे शरण में ईंदा, जॾहिं हू असांखे साण खणी करे हलंदो आहे, असांखे पंहिंजो पाण खे ॾींदा आहियूं, त पोइ जेको असांखे चयो वेंदो आहे त गुरू ऐं भॻवान में कोई फ़र्क़ु न हूंदो आहे, उहो उनजो रूप थी वेंदो आहे। रूप जो मक़सदु इहो न हूंदो आहे, रूप जो मक़सदु इहो हूंदो आहे त जॾहिं हू गॾु खणी करे हलंदो आहे, त जीअं ड्राइवर जे दिमाग़ में उहा मंज़िल भरियल हूंदी आहे, साॻे नमूने उहो ईश्वर, उहो मालिक, उहो सचो साईं, उहो इष्ट, उहो देव, जंहिं तरफ़ उहो वधंदो आहे, उहो उनजे दिमाग़ में हूंदो आहे, उहो बि अची करे उनजे अंदरि में वास कंदो आहे। इन करे डायरेक्शन सां गॾु उहो उन मंझि अची करे वेहींदो आहे। इन करे जॾहिं बि असां उनजे ख़िलाफ़ु कुझु चवंदा आहियूं या ॻाल्हाईंदा आहियूं, कुझु सोचींदा आहियूं,
हक़ीक़त में लॻंदो आहे इनखे चऊं था इन सां गॾु उहो इष्ट जेको अंदरि में वेठो आहे असां उन सां ॻाल्हायूं था, ईश्वर सां ॻाल्हायूं था, उनजे लाइ ग़लति कुझु चऊं था। छाकाणि उन वक़्तु हलण वक़्तु उहो हिकु न आहे, उनजे अंदरि में जेतिरो गुरू पाण आहे ओतिरो असां सां गॾु, जेतिरो असां खां कई गुना वधीक उहो ईश्वर इष्ट उनजे ज़हन में आहे, उहो उते विराजमान आहे उन में। इन करे कुझु बि चवणु उन्हनि सभिनी खे चवणु हूंदो आहे, तंहिंजे करे गुरू जी निंदा मां पाप ॻड़ी वेंदी आहे। कुझु बि उनजे लाइ कुझु बि सोचणु चवणु जेको ग़लति चयो वेंदो आहे, छाकाणि डायरेक्शन उहो उनजे अंदरि वेठो आहे। ॾिसण में हिकु आहे, अंदरि में ॿियो आहे। तंहिंजे करे उनजी उहा अहमियत हूंदी आहे, पोइ हू असांखे सही डायरेक्शन में जॾहिं खणी करे पहुचाईंदो आहे, इन करे उनजी अहमियत हूंदी आहे। इन करे असां जॾहिं उन सतगुरू जे चरणनि में वेहींदा आहियूं, जिते पहुचण खां बाद हू सदाई जाॻंदो रहे ऐं असां रिलैक्स हुजूं ऐं पहुचाए असांखे मंज़िल ते ॼाण सॼी हुनजी, तपस्या हुनजी, ध्यानु हुनजो, अमल हुनजो, रस्तो हुनजो, राह हुनजी, जेका बि चीज़ आहे सभु कुझु हुनजी आहे, लेकिन मंज़िल असांजी आहे। मंज़िल ते पहुचाइण खां बाद वरी पाण खे खींचे करे वरी अॻिते ॾेई छॾींदो, वरी खणंदो। जेको पंहिंजो सभु कुझु ॾेई छॾींदो आहे, सभु कुझु बख़्शे छॾींदो आहे, इन करे उनजी अहमियत हूंदी आहे उनजे चरणनि में वेही करे कयो।